رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الأهلة قل هي مواقيت للناس والحج وليس البر بأن تأتوا البيوت من ظهورها ولكن البر من اتقى وأتوا البيوت من أبوابها واتقوا الله لعلكم تفلحون وقاتلوا في سبيل الله الذين يقاتلونكم ولا تعتدوا إن الله لا يحب المعتدين وقتلوهم حيث ثقفتموهم وأخرجوهم من حيث أخرجوكم والفتنة أشد من القتل ولا تقاتلوهم عند المسجد الحرام حتى يقاتلوكم فيه فإن قاتلوكم فاقتلوهم كذلك جزاء الكافرين صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تواں اساں جے متھاں अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में लैसल बिर्र खां वठी गोया के सूरतुल बक़रा जा आख़िरी 20 रुकूं यानी पोयों अधु उन में अल्लाह तबारक व ताला इंसान जे अहिड़नि अहकामनि खे बयानु फरमायो आहे जेके इंसान जे मामलात सां अमलियात सां ताल्लुक़ रखनि था। उन्हनि मां काफ़ी सारा मसाइल बयानु थी चुका जिन में रमज़ान जे रोज़नि जो मसइलो बयानु थी चुको, रोज़े जे अंदरि मुसाफ़िर ऐं मरीज़ जा अहकाम बि बयानु थी चुका। उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला हलाल ऐं हराम जो मामिलो बयानु करे छॾियो ऐं इन खां पहिरियां अल्लाह तबारक व ताला क़िसास जो मामिलो बयानु फरमायो ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व ताला वसीयत जो मामिलो बयानु फरमायो। इहे मामला बयानु थी चुका आहिनि। पोइ इन ई निस्बत सां अॼोकिन आयतुनि जे अंदरि ॿ अहम मसइला हिकिड़ा बयानु फरमाया या जेके इंसान जे इबादत सां ताल्लुक़ रखनि था। हिकिड़ो इबादत सां ताल्लुक़ रखे थो ऐं ॿियो मामलात सां। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा किराम हिकु दफ़े चंड खे ॾिसी करे सवाल कयो, छो त चंड जॾहिं इब्तिदा में उभरे थो त बिल्कुलु सन्हड़ी लकीर आहे, वरी आहिस्ते आहिस्ते वधंदो थो वञे बिल्कुलु फुल टिकी थो थी वञे, चमके थो, वरी उतां खुसणु शुरू थो थिए, आहिस्ते 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 साॻी पोज़ीशन में थो अचे, वरी कुझु ॾींहं बिल्कुलु ग़ाइब आहे, गुम थो थी वञे। सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाल कयो, साईं चंड जे बारे में साईं जन छा था फरमाइनि? चंड कॾहिं सन्हो आहे, कॾहिं आहिस्ते आहिस्ते चिटो थो थी वञे, फुल टिकीअ वांगुरु, वरी आहिस्ते आहिस्ते कुसे थो, छा निस्बत आहे हिन चंड सां? रिवायत जे अंदरि ईंदो आहे सहाबा किराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाल कंदा हुआ, जेका ॻाल्हि जेको मसइलो हुननि खे खुखंदो हो, उलझन पैदा कंदो हो, उन जे मुतालिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछंदा। पर अदब ऐं एहतराम जो एॾो त सहाबा किराम जे अंदरि लिहाज़ रखियलु हो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सिर्फ़ु पूरी ज़िंदगीअ में 14 सवाल कया बसि, जेके क़ुरान पाक बयानु कया आहिनि। छह ग़ालिबन सूरतुल बक़रा जे अंदरि बयानु थियल आहिनि या 8, बाक़ी क़ुरान पाक जे ॿियनि सूरतुनि में बयानु थियल आहिनि। अॻियनि क़ौमुनि वांगुरु जिन पंहिंजे पंहिंजे पैगम्बरनि खां फुज़ूल हजाया सुवाल कया, जीअं मूसा अलैहिस्सलाम खां ॻऊं जे मुतालिक़ सुवाल कयूं, पोइ फासंदा विया, ॻऊं कहिड़ी हुजे, पोइ रंग जी कहिड़ी हुजे, हर कायल हुजेसि न हुजेसि। सहाबा किराम अहिड़नि फुज़ूल सवालात खां परहेज़ कंदा हुआ, पर जेको सवाल कंदा हुआ उहो तमामु वॾो अहम हूंदो हो। उन्हनि सवालनि में हिकिड़ो सवाल ही बि आहे, अल्लाह तबारक व ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन वक़्तु हीअ आयत नाज़िल करे उन सवाल जो जवाबु ॾियणु फरमायो जेको सवाल सहाबा किराम अर्ज़ु कयो त साईं चंड कॾहिं घटि कॾहिं वधीक, इहो छाजे करे आहे?
अल्लाह से फरमायो असअलूनका अनिल अहिल्ला, सोना नबी तोखां चंड जे मुतालिक़ पुछनि था, कुल हिय मवाक़ीतु लिन्नास, तूं चए न त माण्हुनि जे लाइ ऐं हज जे अहकामनि जे लाइ ही मुख़्तलिफ़ मुक़ररु थियल वक़्त आहिनि ऐं निस्बतूं आहिनि, तालुकात आहिनि। इन सां खोड़ सारियूं शयूं ॿधल आहिनि चंड सां। मसलन कहिड़ियूं? ही त ईसवी मामिलो सिज वारो बाद में शुरू थियो, मुंड खां वठी चंड जो मामिलो हलंदो ईंदो हो। इन इहे चंड जे नंढड़े सन्हे ऐं थुल्हे ऐं फुल टिकी थी वञण खे ॾिसी करे अंदाज़ो लॻाईंदा हुआ तारीख़ जो त काई तारीख़ आहे। ऐं वरी इन चंड जे शुरूआत सां तनख़्वाहुनि जो मामिलो ॿधल हूंदो हो ऐं इन इहे चंड जे मामलात सां रमज़ान जे रोज़नि जो तालुक़ु रखियलु आहे, शब बरात जो तालुक़ु रखियलु आहे, 10 मुहर्रम जो तालुक़ु रखियलु आहे ऐं ज़ुल्हज जे महीने जो क़ुर्बानी जो तालुक़ु इन इस्लामी चंड जे हिसाब सां रखियलु आहे। तमामु तर क़ुर्बानियूं, हज़रत अली साईं जन जी क़ुर्बानी, हज़रत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जूं क़ुर्बानियूं, उमर साईं जी क़ुर्बानी, इन इस्लामी चंड जे तारीख़ुनि सां ॿधल आहिनि। त पोइ तमामु तर मामलात में चंड खे ॾिसी करे माण्हू तारीख़ुनि जो अंदाज़ो बि लॻाईंदा, मामलात जो हिसाब किताब कंदा, तनख़्वाहूं ॾेतियूं हिन सां मुंसलिक रखंदा ऐं ईअं ई सितारनि खे बि ॾिसी करे राति जो पहर वक़्तु बि मालूम कंदा हुआ ऐं चंड जे हिसाब सां मालूमात रखणु ऐं उनखे सम्झणु एतिरो आसान हो, अॼु बि आसान आहे, जो उन में अणपढ़े माण्हूअ खे बि आसानीअ सां चंड ऐं सितारा ॾिसी करे सम्झ में अची था वञनि। उन जे मुक़ाबले में ईसवी तारीख़ जे एतबार सां चङी भली तालीम खपे, हिसाब किताब जो अंदाज़ो खपे, तारीख़ूं ॾींहं जो वॾो नंढो हुजणु, तारीख़ुनि जे हिसाब सां उहा तालीम खपे। जॾहिं त चंड जे मामलात में चंड जे इल्म खे सम्झण जे लाइ जाहिल, ॼट, अणपढ़ियो आम माण्हू बि उनखे सम्झी सघे थो। अॼु बि 12 जा उहे वॾड़ी उमिरि वारा माण्हू टाइम खे कोन सुञाणनि, कतीअ खे ॾिसी करे ॿुधाईंदा आहिनि त राति जो अधु हिसो गुज़री वियो आहे। चंड खे त छॾियो, सिज खे सुबुह जो उभरंदे हलाईंदे ॾिसी करे ॿुधाईंदा आहिनि त हाणे टाइम हेतिरो थियो हूंदो। राति जो चंड खे ॾिसी करे तारीख़ूं ॿुधाए वेंदा आहिनि। अॼु बि अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सलातो सलाम जन खे सहाबा किराम जे इन सवाल में जवाब ॾींदे गोया के फरमायो, सोना नबी तोखां पुछनि था चंड जे बारे में, तूं चए न हीअ मवाक़ीतु लिन्नास वल हज, हज ऐं माण्हुनि जे लाइ हिन में मीक़ातूं, वक़्त ऐं अंदाज़ा मुक़ररु थियल आहिनि। हिकिड़ो मसइलो इहो। ऐं ॿियो वलैसल बिर्रु बिअन तातुल बुयूत मिन ज़ुहूरिहा वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा, हज जा अहकाम बि चंड सां ॿधल आहिनि। पुराणे ज़माने में इब्तिदा इस्लाम खां पहिरियां इहा आदत हूंदी हुई माण्हुनि जी त हज जे अहकामनि खे अदा करण जे लाइ अञा क़ुर पाक जूं ही आयतूं नाज़िल न थियूं, हुन खां पहिरियां हज जो इरादो जंहिं कयो, एहराम ॿधो ऐं एहराम ॿधण खां पोइ अञा निकितो न ई, उते ई आहे पंहिंजे मीक़ात में, पंहिंजे हद में इरादो थी वियुसि त घर हिकिड़ी शइ, काग़ज़ या का ज़रूरी शइ रहिजी वई आहे, खणी अचां। पोइ जे घर में वञिणो पवंदो हो त दरवाज़े खां न वेंदा हुआ, भित खे पोएं पासे ॾांहुं टोड़े करे उन मां चपी वेंदा हुआ घर जे अंदरि, पंहिंजी ज़रूरत पूरी करे ईंदा ऐं इनखे सुठो सम्झंदा हुआ, इनखे इबादत ऐं बहितर तरीक़ो सम्झंदा हुआ त हाणे बाबा हज जो एहराम ॿधी छॾियो आहे न, हाणे असांखे घर न आहे वञिणो। अगरि जे वञिणो पियो मजबूरन त पोइ बि दरवाज़े खां न वञिबो, दीवार खे टोड़े करे वञिबो, ईअं दरवाज़े खां न वञिबो जीअं आज़ादीअ सां आमदीअ में वेंदा आहियूं। इनखे बहितर ऐं इबादत सम्झंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला इन इहा ग़लति रस्म जी बि तरदीद कंदे फरमायो, वलैसल बिर्रु बिअन तातुल बुयूत मिन ज़ुहूरिहा, नेकी इन ॻाल्हि में कोन्हे त तव्हां पंहिंजे घरनि में दाख़िल थियो पुठिएं पासे खां दीवारनि खे टोड़े करे, वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा, लेकिन नेकी हिन ॻाल्हि में आहे त तव्हां अल्लाह ताला जो ख़ौफ़ रखो, परहेज़गार अचो, बचो इन्हनि फुज़ूलियात वारनि शयुनि खां। वअतुल बुयूत मिन अबवाबिहा, बल्कि तव्हां घरनि में अचो पंहिंजे घर जे दरवाज़े खां, दीवारनि खे तोड़े करे, घरनि खे कमज़ोर करे, इन रस्म ऐं रवाज खे दीन जो अहम हिसो सम्झी, इबादत सम्झी करे फालतू शयुनि खे दीन न सम्झो, अहमियत न ॾियो, दरवाज़नि खां अचो। वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून, वॾी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा खां डिॼंदा कयो।
ख़ुदा जे अहकामनि जी, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां ॿुधायल अहकामनि जी पैरवी कंदा कयो, ख़ुदा खां डिॼंदा कयो, लअल्लकुम तुफ़्लिहून, जीअं तव्हां कामयाब थी पियो। हिकिड़ो मसइलो इहो बयानु कयो वियो। ॿियो मसइलो पोइ आयत जे अंदरि ही बयानु कयो वियो त हुज़ूर सलातो सलाम जन जॾहिं मके खां हिजरत करे मदीने जे तरफ़ विया, मदनी ज़िंदगी हुज़ूर सलातो सलाम जन जी गुज़रे पई 6 साल गुज़रिया। हुज़ूर सलातो सलाम जन हिकिड़ो ख़्वाब लधो त मां काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ थो कयां। उमिरि जे इरादे सां वियो आहे, इहराम बदल आहे ऐं अल्लाह जे पैगम्बर जो ख़्वाब बि हिकु वही हूंदी आहे। सच पच तव्हांखे हीअ ॻाल्हि अगरि नई न लॻे त नेक ऐं दीनदार माण्हू जो ख़्वाब बि वहीअ जी 40 पतीअ जेतिरो हिसो रखंदो, दर्जो रखंदो आहे। हदीस पाक मां साबित आहे। हर ख़्वाब सचो न थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं नेक माण्हूअ जो ख़्वाब बल्कि कुझु शराइतनि सां पाकाई जी हालत में ॾिठो हुजई, पलीताई जी हालत में न, मेरे मथे सां मतिलबु न हुजे, बिस्तरो पाक हुजे, नेक माण्हू हुजे, सुनत मुताबिक़ बिस्तरो लॻाए सुम्हंदड़ हुजे ऐं उन जो ख़्वाब जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो थी थो पवे त उनखे उन्हनि शराइतनि सां गॾु ॾिसबो आहे। हलाल खाईंदड़ माण्हू हुजे, उन जो ख़्वाब वहीअ जी 40 पती आहे। अलबत्त अॼुकल्ह वहीअ जो सिलसिलो त ख़तमु आहे, पर अल्लाह तबारक व तआला इल्हामी सिलसिलो अॼु बि रखियो आहे, जंहिंखे वहीअ जी 40 पती चइबो आहे। वकज़ालिक औहयना इलैका रूहम मिन अमरिना मा कुन्त तदरी मल किताब वलल ईमान वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशाउ मिन इबादिना। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे ग़ालिबन सूरत शूरा जे अंदरि बयानु कयो आहे इन मसइले खे। त बहरहाल हुज़ूर सलातो सलाम जन ख़्वाब लधो, अल्लाह जे पैगम्बर जो ख़्वाब सिधी सही वही आहे त मां उमिरो थो कयां, इहराम बदल आहे। सुबुह थियो, हुज़ूर सलातो सलाम जन सहाबा किराम खे तयारु करे उमिरे जे इरादे सां आया। जॾहिं मके जे मुशरिकनि खे ख़बर पई त मुस्लमाननि जो नबी पंहिंजे साथियुनि समेत उमिरे जे इरादे सां थो अचे त हू त अॻई मुखालिफ़ आहे, हुननि हुज़ूर सलातो सलाम जन खे हिजरत करण ते मजबूर कयो। वरी हुज़ूर जन साथियुनि समेत इहराम बधी जो निकिता त हुननि बज़िद थी करे अॻियां बीही करे चयो त असां उमिरो करणु कोन ॾींदासीं। साहबा किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन खे गुस्सो बि आयो। अल्लाह जो पैगम्बर तयारी करे निकिरे ऐं हे केरु थींदा आहिनि मोटाइण वारा। इख़्तिलाफ़ ज़रा शिद्दत जे तरफ़ वञी रहियो हो। हुज़ूर सलातो सलाम जन हुन खां परहेज़ फरमाईंदे पाण फरमायूं त सुलह था कयूं, जंहिंखे सुलह हुदैबिया जे नाले सां सॾियो वेंदो आहे। इहो 6 हिजरीअ में थियो। इहो तमामु तफ़सील सां मुफ़स्सिरनि लिखियो हवा कयो। सूरत ग़ालिबन आराफ़ में या सूरत बक़रा में इहो तफ़सील सां ईंदो। हिते इशारतन अल्लाह तबारक व तआला बयानु कयो आहे। मुआहिदो इहो थियो मुशरिकनि सां त मुशरिकनि चयो बाबा हिन दफ़े तव्हांखे असां उमिरो करणु हज करणु कोन ॾींदासीं, तवाफ़ करणु कोन ॾींदासीं, वापसि मोटी वञो, ईंदड़ साल तव्हां अचिजो। 7 हिजरीअ में हुज़ूर सलातो सलाम जन उन्हनि जे हिन मुआहिदे ते पाबंद थी करे सहाबा किराम खे फरमायो त हलो वापसि था हलूं। सहाबा किराम न चाहींदे बि हुज़ूर सलातो सलाम जन जे फ़ैसिले ते राज़ी थी करे हलिया। जॾहिं विया वापसि 7 हिजरीअ में 7 साल में वरी साल खां पोइ जॾहिं वापसि वरिया तॾहिं सहाबा किराम खे वरी खुटको थियो। मुशरिक कॾहिं बि वाइदे जा पका न आहिनि हूंदा, वफ़ा कोन कंदा आहिनि, मुआहिदो कंदा आहिनि त तोड़ींदा आहिनि। अल्लाह जे पैगम्बर खे सहाबा किराम समेत तयारी करे मैदान हुदैबिया में ॾिठो अथनि, पोइ बि उतां मोटायो अथनि। साल खां पोइ असां वरी न हलूं था, वरी बि जेकॾहिं मोटाइनि था, वरी जेकॾहिं असां बि पोइ कोन मोटंदासीं, मुआहिदो असां बि ज़िद कंदासीं। हिकु दफ़ो मोटियाऊं ॿीहर थोरी मोटिबो, ऐं जे हू बि पोइ ज़िद कनि, इख़्तिलाफ़ वधी वञे त क़त्ल क़िताल जो मामिलो थी पवे त पोइ सहाबा किराम खे ख़दशो हो। अल्लाह तबारक व तआला उन ख़दशे खे ख़तमु करण जे लाइ हीअ आयतूं नाज़िल फरमायूं। ऐं हालांकि वॾो ख़दशो ही हुयो सहाबा किराम खे इन क़त्ल क़िताल सां गॾु त जेकॾहिं क़त्ल क़िताल थी थो पवे, लड़ाई जी सूरत हाल पैदा थी पवे त हिकु त हुदूद हरम में हूंदी इहा लड़ाई, जॾहिं त ज़िलक़अद, ज़ुल्हज, मुहर्रम, रजब इहे 4 महीना अल्लाह तबारक व तआला अशहुर हुरम जे नाले सां बयानु फरमाया आहिनि। इहे हुरमत वारा महीना आहिनि।
अल्लाह तबारक व तआला वटि वॾी इज़त ऐं इकराम वारा महीना आहिनि। साहबा किराम ॾिठो त जेकॾहिं लड़ाई थी थिए त वरी इन्हनि महीननि में थींदी, हज जा महीना। वरी हुदूद हरम हूंदो, हुदूद हरम में बि अल्लाह तबारक व तआला मना कयो आहे। ॿई ॻाल्हियूं पैदा थींदियूं ऐं हीअ बुड़ंदा बि कोन। इहा ॻाल्हि पैदा थी बि पवंदी, पोइ छा कबो? साहबा किराम जे अंदरि इहा कशमकश हुई, चूंकि जोधा जवाना सभई ऐं इस्लाम ते मरण मिटण जो जज़्बो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मौजूदगीअ में तालीम पिराए करे ओरिजिनल ज़हन ईमान पंहिंजो बणाए चुका। छो त उहा हस्ती ख़ुदि ॾिसनि था पंहिंजे अखियुनि सां, जेका हस्ती हिन काइनात जो इमाम हुई, काइनात जो सरवाण हुई। उन हस्तीअ वटां तालीम पिराइनि पिया, जेका जंहिं हस्तीअ जे करे हिन सॼी दुनिया खे वजूद मिलियो हो। त हुननि जो ईमान दिलनि में पको हो। हुननि चयो त हे कोन मोड़ंदा, पोइ जे इख़्तिलाफ़ थियो त छा थींदो? ऐं वरी महीना बि इज़त वारा, वरी हुदूद हरम में, पोइ त मसइलो ॾाढो ॾुखियो थींदो। पोइ जे असांखे विढ़णो न आहे हुननि सां, पोइ त असां चुप करे वेहंदासीं, असांखे मज़े ते कुटे मारे वेंदा, बल्कि खून करे वेंदा असांजो। पोइ त असांजे पोयनि मां को अहिड़ो जवान कोन बचंदो जो सुभाणे असांजी क़ौम जी क़यादत करे। ऐं हुज़ूर जन बि असां सां गॾु हूंदा। असां त बेहुरमती बर्दाश्त कोन कंदासीं, गुस्ताखी बर्दाश्त कोन कंदासीं। लिहाज़ा इहे ख़दशा साहबा किराम जे ज़हननि जे अंदरि मौजूदु आहे। अल्लाह तबारक व तआला इन ख़दशनि खे ख़त्म करण जे लाइ बि आयतूं नाज़िल फरमायूं। वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाहि अल्लज़ीना युक़ातिलूनकुम वला तातदू। लड़ाई कयो अल्लाह जे रस्ते में उन्हनि माण्हुनि सां जेके तव्हां सां लड़नि। तव्हां वञो हज जे अहकामनि खे पूरे करण जे लाइ इहराम ॿधी न विढ़जो, तव्हां पंहिंजे तरफ़ खां अॻिलाई न कजो। हा जे तव्हां सां विढ़नि पोइ विढ़जो, पर ॿुधो वला तातदू, हद खां न वधिजो। इजाज़त ॾियूं था, हिन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां नबीअ सां गॾु अल्लाह जे क़ुर पाक जे इजाज़त सां गॾु दिलेर थी करे हुननि जे सभिनी खे लताड़ियो। न न, हू विढ़नि त पोइ तव्हां अॻिलाई न कजो। वला तातदू, हद खां न टपिजो। छा मतिलबु हद खां न टपिजो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला जो फरमायो न वला तातदू, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीह कंदे फरमायो त मुशरिकनि जे पोरनि सां बि न विढ़जो, जेके तव्हां सां मुक़ाबिलो करण जेतिरी सघ नथा रखनि। औरतुनि सां बि न विढ़जो, जेके तव्हांजे मुक़ाबले में कोन्हनि। हा, उन्हनि जे अंदरनि मंदरनि, मरीज़नि, बीमारनि, ॿारनि, मासूमनि सां बि न विढ़जो, छो त उहे तव्हांजे मुक़ाबले में न हूंदा। जेको विढ़ेव हुन सां विढ़जो। हा, मैदान जिहाद लॻी वञे, पोइ जे उन्हनि जूं औरतूं पंहिंजे माण्हुनि जे सार संभाल जे लाइ मैदान जिहाद में अचनि, हुन सां गॾु बीही करे तव्हांजो मुक़ाबिलो कनि, त पोइ विढ़जो। उन्हनि जा पोड़ा बि जवाननि जे टेक जे लाइ पोयां अचनि, मसलन उन्हनि जो खाधो पीतो तयारु करे उन्हनि खे ॾियनि, उन्हनि जूं तीर ऐं तलवारूं तिखियूं करे उन्हनि खे ॾींदा वञनि, हुननि जे ज़ख़्मनि खे मलम पटियूं हणंदा टाइट कंदा उन्हनि खे अॻिते मोकिलींदा वञनि, त पोइ इहे बि जंग जो हिसो थिया। पोइ उन्हनि सां विढ़जो। पर जेकॾहिं इहे नथा अचनि तव्हांजे मुक़ाबले में दुश्मननि सां गॾिजी, पोड़ा, कमज़ोर, अंधा, मंडा, औरतूं, ज़ईफ़, ॿार, त पोइ तव्हां हुन सां न लड़जो। वला तातदू जी तरफ़ अल्लाह ताला इन लफ़्ज़नि सां इशारो फरमायो त हद खां न वधिजो। इजाज़त आहे तव्हांखे हुन सां विढ़ण जी, पर तव्हां सां विढ़नि त छो? इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन। जेको हद खां वधंदो आहे न, अल्लाह ताला हुनखे पसंदि कोन कंदो। इहो हिकिड़ो अहिड़ो उसूल अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो त जेको हद खां वधंदड़ हूंदो आहे हुनखे पसंदि अल्लाह ताला न फरमाईंदो आहे। हद खां वधंदड़ चइबो त ज़िंदगीअ जे हर मामले में हदूं आहिनि। ॻाल्हाइण जी बि हिकिड़ी हद आहे। कोई घणो ॻाल्हाईंदो आहे, सॼो ईंदो आहे लॿाड़ी। खाइणु इंसान जे ज़िंदगीअ जे गुज़ारण जे लाइ ज़रूरी आहे। कोई घणो खाईंदो आहे, पेटी सॼो ईंदो आहे, वरी हुनखे माना हद खां टपियो। कोई माण्हू मामलात में ॾेती लेतीअ में कड़क हूंदो आहे, पर कॾहिं हद खां वधीक कड़क थींदो आहे, पराओ वक़्तु खाईंदो आहे, पंहिंजो टको ख़र्च न कंदो आहे। या कॾहिं कोई मामलात में ॾेतियुनि लेतियुनि में तबान ॻाल्हाइण में लफ़्ज़ तिखो ॻाल्हाईंदो आहे, पर पंहिंजे दायरे जे अंदरि कॾहिं कॾहिं हद खां वधीक कंहिंजी बेइज़ती कंदो वञे। पोइ हिते जेको अल्लाह ताला लफ़्ज़ फरमायो ला युहिब्बुल मुअतदीन, हद खां टपण वारनि खे अल्लाह ताला पसंदि कोन कंदो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में उहा हद हुजे, खाइण पीअण जी हुजे, ख़र्च करण जी हुजे, शो शाप ऐं फुशर जी हुजे, या मामलात में ॾेती लेती हुजे, कहिड़ी बि शइ जी पंहिंजे ज़मीन सां खां वधी पराए ॾे टपियो, कहिड़ी बि तरह सां हद टपी अथई, अल्लाह ताला खे पसंदि करे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो वला तातदू, हद खां न टपिजो। हिकिड़ो इहो उसूल बि तालीम बि मिली वई। पोइ अल्लाह साईं फरमायो जेकॾहिं तव्हां सां न इहे लड़नि था मुआहिदो करे पोइ बि मुशरिक, वक़्तुलूहुम हैसु तक़िफ़्तुमूहुम, जाते लभनि उते मारियो न। अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम खे कड़क अंदाज़ में इजाज़त ॾिनी, जाते लहो न उते मारियो न। वअख़रिजूहुम मिन हैसु अख़रजूकुम,
तव्हांखे कीअं कढियो हुयऊं पंहिंजे घरनि मां मके मां, जीअं तव्हांखे कढियो तव्हां उन्हनि खे उन्हनि जे घरनि मां कढो, हिसाब कयो, हुन सां बदिलो वरितो। वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, हज जे अहकामनि जे अदायगीअ खां रोकण क़त्ल खां वधीक सख़्तु आहे। मुस्लमाननि खे मुस्लमाननि जे पैगंबर जे मौजूदगी में हद जे अहकामनि खां रोके करे हिकिड़ो फितनो पैदा था कनि, इहो फितनो क़त्ल करण खां वधीक सख़्तु आहे। तंहिंजे करे क़त्ल क़िताल खां पहिरियां इन फितने खां बचंदे हिनखे मोकिलियो। जे तव्हां सां विढ़नि था त नथा विढ़नि, तव्हां पंहिंजो कमु करे अचो, अहकाम अदा करे अचो। वला तुक़ातिलूहुम इंदल मस्जिदिल हराम हत्ता युक़ातिलूकुम फी, अल्लाह से वरी बि तलक़ीन कंदे फरमायो त हुदूद हरम में काबतुल्लाह शरीफ़ जे चौधारी जंहिं हिसे में हरम में तवाफ़ थींदो आहे, उन ज़माने में नंढड़ो हरम जो हिसो नंढो हो, हाणे वॾो थी वियो। हिन दफ़े वरी अञा वधीक हुनजी तौसीअ कनि था, कुशादो कनि था त जेतिरी हद हरम जी वधंदी, चाहे रूई ज़मीन जे चोथे हिसे खे अध खे छो न फिरी वञे, इहो सॼो हुदूद हरम शुमार थींदो। क़यामत ताईं हीअ आयत इन हरम खे लपेट में वठंदी। पोइ हरम जी हद 5 किलोमीटर में हुजे या 500 किलोमीटर में हुजे, उनखे वठंदी। अल्लाह जी फरमायो इन हुदूद हरम में, मस्जिद हराम जे हद में हिक ॿिए सां न लड़जो, इन जो लिहाज़ वरी बि रखिजो। हा हत्ता युक़ातिलूकुम फी, जे तव्हां सां इन हद जे अंदरि बि हू विढ़नि था त पोइ छॾिजो न। इतां मालूम थिए थो त इहे मुशरिक बि हुदूद हरम में विढ़ण जहिड़े झगड़े करण खां एतिराज़ कंदा बचंदा, पर जे हू नथा तव्हांजो लिहाज़ रखनि त तव्हां बि हुनजो लिहाज़ न रखिजो। फ़इन क़ातलूकुम फ़क़्तुलूहुम, पोइ तव्हां सां जेकॾहिं क़िताल कनि, लड़ाई कनि, तव्हां बि हुन सां लड़ाई कजो। कज़ालिक जज़ाउल काफ़िरीन, अल्लाह तबारक व तआला फरमायो त अहिड़ीअ तरह काफ़िरनि जो बदिलो हूंदो आहे। हाणे ज़ाहिरी तौर ते हीअ आयतुनि जो ख़ुलासो त पूरो थी वियो। ज़ाहिरी नज़र सां ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम खे मुशरिकनि सां लड़ण जी इजाज़त ॾिनी आहे, पर शर्तनि सां। लड़नव त लड़जो, न त बसि लड़नव त लड़जो, पर एतिरो जो उन्हनि जे पोड़नि कमज़ोरनि ज़ईफ़नि जे तरफ़ न वधिजो। वरी हुदूद हरम में न विढ़नि त न विढ़जो, जे उते बि विढ़नि त तव्हां बि विढ़जो। बज़ाहिर ॼण त इहा हिकिड़ी अल्लाह तबारक व तआला क़त्ल क़िताल जिहाद जी लड़ाईअ जी आयत इजाज़त ॾेई करे ॼण तो बयानु फरमायो आहे। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हिन आयत खां पहिरियां जिहाद जी लड़ाईअ जी जंग जी इजाज़त कान हुई। हिन आयत पहिरियां नाज़िल थी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मुशरिकनि सां जंग जी इजाज़त ॾिनी। झड़पूं त थींदियूं हल्कियूं फुल्कियूं, पर मैदान मां भॼी वेंदा। पर हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ जंग जो जिहाद जो जज़्बो पैदा थियो। हिन आयत गोया के सहाबा किराम खे शर्तनि सां जिहाद जी इजाज़त ॾिनी। एक तरफ़ खां जिहाद जी इजाज़त मालूम थिए थी, पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला इंसान खे पंहिंजे हक़ ख़ातिर ऐं पंहिंजे जान जे तहफ़ुज़ ख़ातिर, पंहिंजे जान पंहिंजे माल जे तहफ़ुज़ ख़ातिर मुखालिफ़ सां, दुश्मन सां, अॻिले फ़रीक़ मुखालिफ़ सां लड़ण जी इजाज़त ॾिनी आहे। हिन आयत जे मथां गहरी नज़र रखिजे थी त, पर ॾिसो न, हीअ त जंग जे नाले सां आहे। कोई बि जेकॾहिं हरू भरू घर में घिरी थो अचे त छॾियोसि न, नथो घिरे लामारा थो हणे, किथे बि घुमंदो थो थिए, ज़मीन ते थो फिरे, दुकान जे चौधारी थो फिरे, जॻह जे चौधारी थो फिरे, भांडे जे चौधारी थो फिरे, पंहिंजे चौधारी थो फिरे, फिरे पियो नज़र में हुजेव, फिरे पियो नज़र में हुजेव। जेसि ताईं तव्हां सां हथ चुरांद नथो करे तेसि ताईं न कयो। हथ चुरांद करेव त पोइ छॾियोसि न। इहा तूं सेखारनि थियूं, माना पंहिंजे इज़त, पंहिंजे माल, पंहिंजे जान जे तहफ़ुज़ ख़ातिर हिन आयत ॼण त असांखे मुआशरे में ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो तरीक़ेकार सेखारियो त ईअं सुस्त थी न वियो। सब्र इनखे न चइबो आहे जो कोई तव्हांखे मोचड़ा हणी वञे, तव्हां चओ था मां सब्र थो कयां तॾहिं बचो थो वञी, न त तोखे सेखारिया, इनखे सब्र न चइबो। कोई जेकॾहिं चढ़त करे अचे, चौधी वारीअ जो तक़दुस पामाल करे, इंसान जी पंहिंजी ज़ाती इज़त खे पामाल करे, इंसान जे माल मता खे ज़ाया करे, उन जे तहफ़ुज़ ख़ातिर इंसान खे जेतिरो करिणो पवंदो उनजी इजाज़त आहे, पर इन शर्तनि सां हद खां न वधे, ज़्यादती एतिरी न करे जो हिन जे मथां जेतिरी हुननि सज़ा ॾिनी आहे ॿीणो चीणो हुन खां बदिलो वठे, ईअं न करे, हद जे अंदरि रही करे पंहिंजो तहफ़ुज़ करे, पंहिंजो बचाव करण जी इजाज़त आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना